हर माण्हू खे अहिड़ी सलाह न ॾियो जेका तव्हांजी ॻिचीअ में पइजी वञे, ऐं हर माण्हू खे पंहिंजो राज़ न ॿुधायो जेको तव्हांखे सुभाणे नुक़सानु ॾिए। हिकु हमरा हुयो जेको राति जो उथी तहजुद पढ़ंदो हुयो ऐं इहा ई दुआ घुरंदो हुयो त मालिक साईं मूंखे जेको थो एतिरो जेको थो दिमाग़ु ॾिए जो मां हिन पखियुनि जी ऐं जानवरनि जी ॿोली सम्झां। इहा दुआ घुरंदो रहियो, हिकु न हिकु ॾींहुं उहा दुआ हिन जी क़बूल थी वई। ॾिठी राति जो खां में त हिकु हमरा आयो अचे, उन हिनखे ॿुधायो तुंहिंजी दुआ क़बूल थी वई आहे, तूं जानवरनि ऐं पखियुनि जी तूं ॿोली तूं सम्झंदे। पर इन में हिकिड़ी ॻाल्हि अथई, जेकर इहो राज़ तूं अगरि ॿिए कंहिंखे बि ॿुधायो त उन ॾींहुं तूं मरी वेंदे। इहो राज़ कंहिंखे न ॿुधाइजांइ त को मां सम्झां थो जानवरनि ऐं पखियुनि जी ॿोली। उहो हमरा त ओॾीमहिल ई ग़ाइबु थी वियो। सुबुह जो निंड मूं थियो, पंहिंजे कमकार ते हले वियो, शाम जो मोटी घरु आयो। माना हिन जे में हिकु गॾ ऐं ॿ ॾांद ॿधल हुया ऐं पाण वेठो हुजे ज़ाल सां गॾु। हिते ॾांद जेको त हाणे गॾ को सलाह पियो वठे, चई था गॾ ॻाल्हि ॿुधई, चई कहिड़ी? चीअर मालिक जेको त हर वराए वराए मुंहिंजा पेर ई फट करे छॾिया आहिनि, अञा 2-3 ॾींहं इहो कमु हलंदो, मूंखे का सलाह ॾे, मां पंहिंजी जान छॾायां। हाणे हे ॿोली हुनजी ॿुधे पियो ऐं सम्झे ई पियो। हाणे हिन समूरो जेको तो ज़हन कयो हिननि ॾे जानवरनि ॾे, गॾ ॾे ऐं ॾांद ॾे। गॾ जो मां तोखे सलाह त ॾियां, पोइ तूं अमल कंदे? चई हा अमल कंदुसि। चई हाणे शाम जो मालिक तोखे ॾींदो गाह, उन गाह मां हिकु तीलो बि तूं न खाइजांइ। जॾहिं सुबुह जो मालिक जे ॾिसंदो तूं गाह खाधो ई कोन्हे को, त तोखे हरण लाइ तो काहे न वेंदो। ऐं ॿिए पासे को पट सट करे कंहिं न कंहिं मूं ओड़े पाड़े मूं ॾांद ॿियो वठी वञी हर वञी काहींदो। इहो 2 ॾींहं 3 ॾींहं उधार सोधार वठी वञी हर काहे ईंदो ऐं तुंहिंजी बि जान छुटी वेंदी, हर बि ख़तमु थी वेंदा। पोइ पियो खाइजांइ। हींअर गॾ तूं वाह जी सलाह ॾियां त हिते मालिक जेको ॿुधे पियो उनखां टहक ॾिनो, टहक जो ॾिनो त ज़ाल पुछा चई छा ते खिले? चई बसि का हुई ॻाल्हि। चई न मूंखे ॿुधाए तूं छा ते खिले? आख़िर ज़ाल ज़िद कर, ज़ाल खे 2 चंपा हणी जेको त घर फिटी करे हले वियो, ॿाहिरि निकिरी वियो। हाणे जेकर ॿुधाए पियो माई खे त मरे पियो पाण। जॾहिं सुबुह जो थियो ॾिठईं त ॾांद जेको त गाह खाधो ई कोन, गॾ वारी सलाह वरितईं। त छोकिरो अची बाबा जेको त ॾांद बीमार आहे, हाणे कीअं करे ओड़े पाड़े को ॾांद वठी हले हर कायूं। चई हाणे कंहिंखे सुवाल कंदासीं पिया ॾांद जे लाइ। हाणे हे करे गॾ बीठो बसि गॾ खे कायल हर कराए। चई गॾ खे चई गॾ खे कायल, पंहिंजो जानवर आहे न बसि, गॾ खे जो वठी हर लाइ। हाणे तव्हां ॿुधायो त हर ऐं गॾ इहो कमु कीअं हलंदो? आख़िर गॾ खे अचे सोटा रखिया आहिनि, अचे सोटा रखी गॾ खे नेठि मंझंदि जो गॾ आयो मोटी हरनि को। गॾ चयो वाह जी सलाह मानी, इहा सलाह त मुंहिंजी ॻिचीअ में पइजी वई। हाणे गॾ वेही हिते सोचे पियो, मालिक वेठो खट ते ॾिसे पियो गॾ खे, ज़रूरु गॾ हाणे ॻाल्हाईंदो न ॾांद सां। हाणे गॾ हिते सोचे पियो कीअं कीअं, हाणे ते मां त सलाह न ॾिनी पर सलाह त मुंहिंजी ॻिचीअ में पइजी वई। हाणे त मां मरी वियुसि, हर 2-3 ॾींहं हलंदा, 2-3 ॾींहं पादर मुंहिंजे मथां ईंदा। हिते गॾ सोचे सोचे गॾ जो ॾांद खे चई यार ख़बर ॿुधी? चई कहिड़ी? चई यार अॼु मां ख़बर ॿुधी आहे, मालिक जेको त ॻोठाण खे चई आयो आहे त मां राति जेको अचिजो, मां जेको त ॾांद ख़ैरात थो कयां, मुंहिंजो ॾांद बीमार आहे मथां मरी वञे, इन जे करे सॼे ॻोठ खे ॿुधाईंदे कातियूं ठपराइण खां ॾेई आया अथई, हाणे राति तोखे कोन अथई। गॾ जो इहो ॾांद जो ॿुधो वणे हे छा? ईअं गॾ सही आहे ॻाल्हि? कीअं ॻाल्हि सही आहे, मां ख़बर ॿुधी आहे इहा, सम्झी? चई पोइ हाणे छा कयां? चई वरी छा वरी छा कंदे? उथी गाह खा बसि, गाह खाईंदे त हो चवंदो सही आहे बसि, पोइ न पवंदो तोखे? चई हा चवणु शुरू थी वियो अथई जेको त गाह खाइण में। मालिक जो इहा ॻाल्हि ॿुधी त मालिक वरी टहक ॾिनो, मालिक वरी खिलियो। वरी ज़ाल पुछा कयो त छा ते खिले? चई बसि का हुई का ॻाल्हि। चई न मूंखे ॿुधाए। चई बसि हुई का ॻाल्हि। ज़ाल ज़िद कयो, वरी ज़ाल खे 2-3 चंपा हणी वरी इहे घर फिटी करे हलियो वियो ॿाहिरि। हाणे जे ॿुधाए पियो ज़ाल खे इहो राज़ त पाण मरे पियो। हल सुबुह थियो त ॾांद सही लॻो पियो जो, उहो हर काइण हलियो वियो। मोटी आयो त हिन वारी ज़ाल छा कयो जो, उते रिंडी विझी मथां सुम्ही पई, न मानी पचाई हिन खां न छा कुझु बि न। चई जेसि ताईं मूंखे न ॿुधाईंदे इहो तेसि ताईं चई कुझु बि न थींदो घर जो। हाणे परेशान थी वेही रहियो घर में, हाणे छा कयां? हिते कुकुड़ जेको थो फिरंदो वते पियो मादी कुकड़ खे। हिते जेको त मादी कुकड़ हिनखे चयो जेको बांगे खे, चई ॻाल्हि ॿुधो, असांजो मालिक परेशान लॻो वेठो आहे, तोखे इश्क जी लॻी पई आहे। चई असांजो मालिक पाण पांडी थियो आहे, हिकिड़ी ज़ाल अथसि उनखे बि नथो पले सघे, उहा बि हिन खां ज़ोर आहे। मुंहिंजे हेठो जी केतिरियूं कुकड़ियूं हुजनि, का टपे कीअं पाड़े ॾे वञे अची कंधो त वञा हुनजो। हे हिकिड़ी माई अची उनखे नथो पुॼी सघे,
पाण पांडी आहे त पियो पांडी हुजे जी मुंहिंजो छा वञे मां पंहिंजी मिश्क कंदुसि हिन इहो हिननि जो ॻाल्हियूं ॿुधियूं त वरी हिन टहक ॾिनो हिन टहक जो ॾिनो त वरी माई उथी जी छा ते वरी हाणे खिले तूं जी बसि का हुई ॻाल्हि आख़िर हिन माई खे ॿ टे चंबा हयां चंबा हणी पोइ हिन जेको त ॿाहिरि वञी सोची चीअर माए छा करे वेठुसि जेको त माई खे जेको त हिनखे चंबा हणा थिए पियो हुनखे वहम लॻो पियो आहे सॼो घर त मुंहिंजो डावां डोल थी वियो हाणे न मानी न टुकुर कुझु बि न हाणे जॾहिं माई जो कावड़ियल आहे घर में त सॼो घर जो अंदरि परेशान आहे आख़िर मोटी आयो माई खे वठी वञी कमरे में माई खे चई ॻाल्हि ॿुधो के राज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿिए खे ॿुधाइण सां पाण खे नुक़सानु पवंदो आहे को राज़ अहिड़ो आहे मुंहिंजी दिलि में अगरि जे मां तोखे ॿुधाईंदुसि मां मरी वेंदुसि जे तूं चवीं त मां तोखे ॿुधायां पोइ मां माना मरी वेंदुसि माई जो त वाक़ई ॿी ॻाल्हि सही आहे चई वाक़ई ॿिया ई ॻाल्हि सही आहे जंहिंजो तूं मूंखे कसम जी मां खणा माना को अहिड़ो राज़ आहे जेको अगरि मां तोखे ॿुधाईंदुसि मां मरी वेंदुसि इन जे करे इन ॻाल्हि खां तूं लही वञ बसि ज़ाल विझो बसि ठीकु आहे अगरि अहिड़ो को राज़ आहे त बसि सही आहे पोइ जेको इन ॻाल्हि मां लही आहे तॾहिं पाण में खीर खंडरे थी विया त दोस्तो के ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं जेके माण्हू ॿिए खे ॿुधाइण सां नुक़सानु पवंदो आहे ऐं माण्हू के सलाहूं ॾींदो आहे ॿिए के संगत वारे का सलाह ॾींदो आहे वरी उहा ई सलाह ॻिची पवंदी आहे त सभिनी दोस्तनि जी महिरबानी अगरि वीडियो पसंदि अचे त पोइ लाइक ऐं शेयर कजो